मटियाला रिपोर्ट अब्दुल सुभाना कलानी। मटियाला ज़िले में जस्कम बशीर खान कुरैशी जे सीनियर अगवान डॉक्टर नियाज़ कालानी ऐं ॿिए क़ौम परस्त अगवान जे घरनि मथां चढ़ाई ऐं बिला जवाज़ गिरफ़्तारनि ख़िलाफ़ जस्कम बशीर खान मटियाला ज़िले जे चीफ ऑर्गेनाइज़र आबिद हुसैन शाहानी, अब्दुल शकूर जमाली, शेरुल मंगसी, लुकमान खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कालननि पारां मटियाले ऐं भिरशा प्रेस क्लब आलो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि आबिद हुसैन शाहानी, अब्दुल शकूर जमाली, लुकमान खोसो ऐं ॿियनि चयो त क़ौम परस्त जमायतुनि पारां सिंध में अमन रवादारी क़ाइमु रखण ऐं इंतहा पसंदी ख़िलाफ़ ऐलानियल मार्च जे ॾोह में क़ौम परस्त अॻुवाणनि जे घरनि जो तक़दस पामाल करे खेनि खंबे गुम करण वारे अमल जी सख़्त मज़म्मत करियूं था। उन्हनि वधीक चयो त सिंध सां इश्क जे ॾोह में क़ौमी अॻुवाणनि सां ॾाढ ऐं ज़ुल्म जो निज़ाम क़ाइमु करण ऐं सिंध जे परमन धरती जे ऐं हिते सिंध जे अवाम सां अदम बर्दाश्त वारो सिलसिलो क़ाइमु रखणु सिंध जे अवाम सां सिधी संई दुश्मनी आहे। हुननि रियासती इदारनि खां घुर कई त फौरी तौर ते जस्कम बशीर खान जे अगवान डॉक्टर नियाज़ कालानी समेत तमाम खंबे गुम कयल अगवाणनि ऐं क़ौमी कानूननि खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में समूरी सिंध में क़ौमी शाहिराऊं बंदि करे एहतजाजी धरणा हंया वेंदा।